सुना। अस्सलाम वालेकुम या अली मदद। सुना ये ॻाल्हि आहे, हिकिड़ो चोर हूंदो हो, पोइ हुनखे हिकिड़ो पुटु हुयो। पुटु बज नंढो सुभां वॾो नेठि जवान थियो। पंहिंजे पीउ खे चईंदो, बाबा हाणे तूं आहे चोर, त मूंखे बि चोरीअ ते वठी हल, लिखियलु पढ़ियलु मां कोन आहियां जो मूंखे नौकिरी मिलंदी सुभाणे। जेको हारी हूंदो त ज़ाहिरी आहे त पंहिंजे पुट खे हार पोइ सेखारींदो, जेको लिखियलु पढ़ियलु हूंदो ड्यूटीअ में हूंदो उहो पंहिंजे पुट खे ड्यूटीअ में, हाणे तूं आहे चोर, मूंखे बि चोरीअ ते वठी हल। हुन पहिरियों त ॾाढो जलुसि त पुट हे कमु ग़लति आहे, न कर, मां ई फासी वियो आहियां। बहरहाल छोकिरो कोन मुड़ियो, चई न मां हलंदुसि। चयांसि पोइ ठीकु आहे, चोरीअ जा उसूल हूंदा आहिनि, अॻ में उहे सिख, ॿुधाए ॿुध, पोइ उन्हनि ते अमल कर, उन खां पोइ वठी हलंदोमांइ। चई सही आहे भाउ, ॿुधाए। चवंदो चोरीअ ते ॿई गॾिजी हलूं था त इहो लिहाज़ नाहे रखणो त हे मुंहिंजो पीउ आहे, न को मां रखंदुमि त हे मुंहिंजो पुटु आहे। कंहिं घर में टपूं था, चोरी कयूं था, जेकॾहिं मूं ॾिठो त हे पकड़िजी पियो आहे त धकु हणी मां ई मारी वेंदोमांइ। छाजे करे, ज़िंदह हूंदे त मुंहिंजो बि नालो खणंदे मूंखे फासाईंदे। जे वरी मां थो किथे फासां त इहो भुलिजी वञा त हे को मुंहिंजो पीउ आहे, धकु हणी मारणो पवंदे। अदा इहे ॻाल्हियूं ॿोलियूं करे घरऊं निकिरी पिया। घरऊं जंहिं महिल निकिता त वञी बादशाह जे घर खे खाटो हयूं, खाटो हणी वञी चोरी कयूं। चोरी करे सामान ॿाहिरि कढियो, हिकिड़ो ॿाहिरि बीठो, हिकिड़ो अंदरि बीठो ॾींदो वियुसि। सामान ॿाहिरि निकितो ऐं हमरा हिकिड़ो निकिरी आयो, ॿियो अञा निकिरे पियो त पोयों चौकीदार जे भाकुर हयसि। भाकुर जो हयईं, हाणे सुख थी वियो, खाट खां मुंडी ॿाहिरि, धड़ अंदरि, चौकीदार जो भाकुर लॻो पियो आहे। ॿाहिरों हो बि मुंडीअ मूं घणी कोशिशि कई छिकण जी, पुटण न छिके सघियो। पोइ पीउ वारी ॻाल्हि यादि अची वियसि, हणी कुहाड़ी मुंडी पिणस जी लाहे विधई। मुंडी लाहे मुंडी खयूं हलियो आयो घर। घर आयो, पंहिंजे माउ खे चई त हे कमु हींअर थी वियो अथई, हाणे रोइजां पिटजां न, जो साॻी बादशाहीअ में न रहूं, ख़बर पइजी वेंदसि, बादशाह खे मूंखे बि माराए छॾींदो। पोइ माउ हुनजी चिपड़ी करे वेही रही, हे बि अखि जी पकाई कयूं, घुमंदो पियो अचे। बादशाह सुबुह जो ॾिठो त वञ बणा, हे चोर कहिड़ो जो चोर जी मुंडी लाहे खयूं वियो आहे, हाणे हिन सुञाण कीअं थी। हिन छा कयो जो चोर आहे हिते लाश रखराए छॾी, हाणे जेको मालिकी करे त पोइ उन वटि ख़बर पवंदी त छा मसइलो आहे, हे चोर केरु आहे। हिनारो पुटु बि उतां टपियो ईंदो वेंदो, पर अखि जी पकाई को ककर बि कोन हो अखि में। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, नेठि बादशाह ॾिठो त लाश धप थो करे। बादशाह लाशूं पुराए छॾियो। बादशाह जी ख़्यालु हुनखे इहा ॻाल्हि हिन में त चोर जेको आहे त इहो पकिड़णो आहे, कुझु बि थी पए चोर खे ॻोल्हे लहणो आहे। बादशाह छा कयो जो चईंदा पैसा रोड ते खिंडराए छॾियऊं। पोइ ज़ाहिरी आहे चोर बि जेकॾहिं हूंदो उसूल वारो तीरो त उहो न मुड़ंदो, इहो निवड़ी खणंदो। पोइ माण्हू हिन बीहारे छॾिया, पैसा रोड ते नोट हिन खिंडराए छॾिया। हुन बि ॾिठो त हिकु त चोरी कयां न हा, जेकॾहिं चोरीअ में शुरू थियो आहियां त अवल त पंहिंजे पीउ जो मौत बि ॾिसणो पियो आहे, पर हाणे चोर त पोइ चोरी करणी आहे। हे आयो कंहिं मोचीअ वटि, चयां हिन बूट में मूंखे अहिड़ा सन्हड़ा सन्हड़ा कोका हणींदे जो कख पन बि हेठों मेड़ींदा हलनि। हे कोका हणाए आयो। बादशाह जंहिं रोड ते पैसा छटाया, उन सां हिकिड़ो चकर आयो, ॿियो चकर, टियों चकर, नेठि चइनि पंजनि चकरनि में पैसा बि सभु मेड़ियो, निवड़ियो बि केरु कोन। हाणे हुननि खे चयलो बादशाह त को निवड़ी खणे त पोइ उनखे वधिजी वियो, पैसा बि मिलियो। बादशाह खे वञी ॿुधायूं, बादशाह रुपयो बि रोड ते त कोन बचो, निवड़ियो बि केरु कोन, असां छा कयूं। बादशाह तीअं पोइ ज़िद में आयो, चई न चोर पकिड़णो आहे, इहो चोर माना ज़िद कयूं असां सां बीठो आहे।
अदा बादशाह छा कयो जो ॾाची हिकिड़ी सोननि संजनि सां संजाए ॾाढो सिंगारे सोन बोन ॾाढो विझी सोन जूं गानियूं हे हो ऐं छॾाए छॾियईं चईं हाणे जे चोर आहे त छा काहींदो। हुन बि चयो त हाणे चोर आहियां त कहाणी त पवंदी। नेठि था हेॾां होॾां लिकी छपी ॾाची हिन गुम कई। ॾाची काए आयो घर, ॾाचीअ जे कुठाई। बादशाह ॾिठो त वञ भेणा हे त ॾाची बि गुम, हाणे छा थिए। बादशाह ॾाढो परेशान थी वियो। हुन छा कयो ॾाची कुही अदा थाल वॾो गोश्त जो हिकिड़ो ॿाहिरि कढी बकाया ॾाची पूरो फिटी कयईं। हाणे हलाक जो थी पियो ॾाची कुहण को मज़ाक न आहे। ॾाची हिन कुठी हे हो हाणे निकिरी आयो त भला चांहि दांहि पी अचां होटल ते। आयो चांहि पीअण, बादशाह चयो त भेणा हे कहिड़ो ज़ुल्म, ॾाची बि गुम। हाणे चोर सवलो आहे। हाणे धूती हिकिड़ी रहंदी आहे पाड़े में, उनखे चईंदा हाणे तूं हीअं कर जो सोन जो थाल भरे ॾिनई न, धूतीअ खे ॾिनई, चवंदा हाणे तूं हीअं कर जो वञी मुंहिंजे बादशाही में हिन ॻोठ में घुमंदी वञो घरनि में, चईनि त जेको गोश्त जो थाल ॾींदो उनखे मां सोन जो थाल ॾींदसि। पोइ जिथो गोश्त मिलई हेॾे खयूं आहे पोइ ॿुधाइजे। हुन देरी कोन कई, कुराड़ीअ खणी थाल भरियो धूतीअ, घरनि में फिरंदी फिरंदी नेठि अची चोर जे घर में पुगी। उते हिन जी कुराड़ी अमड़ वेठी, पाण त वियो चांहि पीअण। कुराड़ीअ चईं हे सोन जो थाल ॾींदी जेकॾहिं गोश्त जो थाल ॾींद। हूअ कुराड़ी कॾहिं एतिरो सोन बोन ॾिठो कोन आहे। चईं सही आहे, इहो ॾे सोन जो थाल त मां गोश्त जो थाल भरे थी ॾियां। किलो खनि पंहिंजे लाइ कढी रखी, बकाया खणी धूतीअ खे ॾिनई थाल भरे। धूती जो आई पए दर खां ॿाहिरि, जीअं अञा निकिती त हो बि चांहि पी मोटियो। चवंदा ॾे ख़बर नाहे काॾे को सुखंदई। चवंदा भाउ हे सोन जो थाल ॾेई आयो तुंहिंजे अमड़ खे, ऐं हे खयूं थी अचां पई गोश्त तुंहिंजे घर में। चई पोइ बादशाह जे ॾाची जो गोश्त एतिरो हल त घणो हली ॾिए, हेतिरो कीअं खणंदी। घर वठी आयो, हणी कुआड़ी पोड़ीअ खे मारे विधाईं, धूतीअ खे मारे विधाईं। माण्हू खे चई कहिड़ो ज़ुल्म पई करे भेण, हथ सां पई माराई, हे बादशाह जी त छॾियल ई। हा धूतीअ खे खणी पूरियईं। बादशाह चयो त भेण ॾाची बि गुम, पैसा बि गुम, धूती बि गुम, इहो चोर कहिड़ो आहे। हे त भेण चोर त ज़िद में अची वियो आहे, हे त वॾी ॻाल्हि आहे। हाणे छा थिए। परेशान थी वियो बादशाह, सफ़ा परेशान लॻो वेठो हुजे। धीउ पुछियोसि भाउ छा मसइलो आहे। चवंदा मां हेतिरे क़दुरु चोर असांखे पुॼायो आहे, हाणे त निंड आराम थी वई आहे। चईं पोइ चोर पकड़ण जो को मसइलो कोन्हे, मां पकड़ियां थी। चयसि कीअं। चयसि मां पंहिंजे तरीक़े सां कुझु न कुझु कयां थी, तूं परेशान न थी। राणीअ ऐलान करायो बादशाह जे वॾो धीअ त चोर जेको बि आहे असांजे माल जे वाड़े ते जेको बंगलो आहे मां उते हूंदमि, जेकॾहिं पंहिंजे हकी पीउ जो पुटु आहे त उते मूंसां मिले अचे। इते चोर सोचियो त इहा हेॾी सारी गार थी वई, मिलणो बि हिन सां ज़रूरु आहे, पर हाणे कर का टिकल। चोर छा कयो जो मस्जिद हूंदी आहिनि भर में, पोइ पासे खां फिरी कंदी हुजे, उतां कंधीअ खां मुले खे चईंदो मामा मुला बाबे जो ख़त कयो आहे, होॾो कोन थी मां फिरी अचां, हितां ई जेको आहे बांह टिकी कर त मानी ॾिए। मुला बि माशाअल्लाह ख़बर अथव पाकिस्तान जा मुला थोरा पेट जा पुॼारी हूंदा आहिनि, मुले बि खणी बांह कंधीअ मूं ॾिनसि अचे ॾे जेको ॾींहुं। चवंदा अञा औरते अञा औरते अञा औरते, बांह जो मुले सॼी अंदरि कई, कुआड़ी हणी बांह कटे विधाईं। बांह कटे विधाईं त बांह या खयूं सिधो वञी राणीअ जे वाड़े ते पहुतो। उते जो वियो राणीअ सां मिलियो कयो, कचहरी हे हो जेको कुझु थींदो आहे कयईं। उन खां पोइ सुणा राणीअ खणी हिनखे बांह मोतो। चवंदा हाणे काॾे वेंदे तूं, हेॾियूं चोरियूं बाबे खे खणी परेशान पियो आहे। चवंदा राणी ॻाल्हि त ॿुध, मां गुरड़ी त कयां, थोरो त छॾ त मां रुगो गुरड़ी कयां, हितां दरीअ खां तूं भले हिकिड़े हथ मूंखे झले बीहो, मां गुरड़ी करे ऐं हिते ई आहियां। हुन चयसि पोइ सही आहे, हिकिड़ी बांह मां झलियां थी,
फेराए खणी उहा मुले वारी बांह हिन हथ में पाण यार लथो हलियो आयो। राणीअ जो ॾिठो त 2 मिंट 5 मिंट 10 मिंट गुज़रिया न, यकु गुरड़ी थो करे बांह खे छिके त बांह हली आई। राणीअ बादशाह खे ॿुधायो चई हे कहिड़ो चोर जेको पंहिंजी बांह कटी वियो हलियो, हे त वाह चोर आहे। बादशाह चयो हाणे कमु सवलो आहे सफ़ा, चोर पकड़णु सवलो आहे, को मसलो ई कोन्हे। चई कीअं? चई हाणे बांह कटियल ॻोल्हियो त मुंहिंजे बादशाही में कहिड़ो आहे। अदा बादशाह जा वज़ीर नौकर हे भॼी 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 नेठि अची ॾिठो मसीत में मुले जी बांह कटी पई आहे। मुले खे खणी अचे पियो था। अड़े माना चोर तूं आहे, सभु चोरियूं तो कयूं न? मुलो कसम क़ुर खणी न था, मूंखे ख़बर बि कोन्हे, मुंहिंजी मानीअ जे लालच में को बांह कटियो आहे। नेठि बादशाह जो त वञ बिना आहे त चोर त को वॾो हरामी आहे। मजबूर थी ऐं ऐलान कराई त बाबा जेको बि इहो चोर आहे सभु सॻ इन चोर जे मुंडीअ खां वठी सभु सॻ खणी असांखे ॾेखारे, जंहिं मुंहिंजे धीउ सां मिलियो आहे उन वॾवर धीउ जो संग बि ॾींदोमांसि ऐं अधु बादशाही बि ॾींदोमांसि। इहो जो ऐलान थियो हिन बि ॿुधो, हिन चयो त हाणे वञिणो आहे। ओ पिणस जी मुंडी कढियईं, हुन पोड़ीअ खे कढियईं साईं, या ॾाची कढियईं, सभु कुझु खणी अचे बादशाह वटि पहुतो। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। बाबा उहो चोर मां आहियां। चई हा तूं चोर आहे? तोॾे त कंहिंजो एब खे बि कोन्हे, नौजवान कंहिंजो खाब बि कोन्हे को अहिड़ो त को तूं चोर हूंदे? चई न मां चोर आहियां। चई न कूड़ धोणी? चई न मां चोर आहियां। चयसि पोइ सॻ? चयसि अॻ में हीअ बाबे जी मुंडी कढी ॾेखारियसि, बाबा हीअ बाबे जी मुंडी आहे। वरी ॾाचीअ जी मुंडी बि कढियूं खयूं आयो, चयसि हीअ ॾाचीअ जी मुंडी आहे। वरी पोड़ी बि कढी अची ॾिनसि, या तुंहिंजी कुराड़ी, ऐं मुले जी बांह बि ॾिनसि, या तुंहिंजी बांह। बादशाही सां इक़रार थियलो, हुनखे अधु बादशाही ॾिनई, पंहिंजी धीउ सां जेको आहे सो शादी कराई। ॾाढो विहांव काज हो उते साईं, हड़नी खे सॾ हुया, हेॾऊं होॾऊं, ॾाढो ई मुश्ताक भाऊ बि खाधो पियो उते। मां ॾिठो पाण, असां बि हुआसीं, असांजी बूटियूं नसीब कोन थियूं। कल्ह ॾिठासीं, ॾाढो ख़ुशि लॻा वेठा। सुहिणा इहा जी ॻाल्हि पसंदि आई हुजे त महिरबानी करे असांखे दाद ॾींदा। मुश्ताक परदेसी चई न लॻे थोरो अॻिते वधाईंदा, मशहूरु कंदा त भली ॻाल्हि आहे। इनशा अल्लाह जेकॾहिं तव्हां दाद ॾिनो त अॻिते बि अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद।